अज असांजो पूरे पाकिस्तान जो वडे में वडो मसलो महंगाई है, रोजी जी बेबरकती है। हर मानू परेशान आए, जमींदार है तभी परेशान है, दुकानदार है तो वो भी परेशान है, कोई मजदूरी करने वाला तो वो भी परेशान है। हर कंखे परेशानी है। परेशानी चाहे तो मुझी रोजी तंग थी वही है, रोजी में बरकत खत्म थी वही है, यह परेशानी है। अल्लाह जो कुरान सजो कुरान जो है असांजे हिन मसलन जी मामलन जी जेके भी असांजा मसला मामला हुजन छो थींदा हिन हिनन जो हल चाहे सजो कुरान इन्हीं में भरियो पियो। जन तो कुरान असांजी दुनिया में जिंदगी गुजारण जो जेके भी जरूरतूं हैं, जेके जिंदगी गुजारण जा तरीका हैं वो दसे तो, जेके उन्हीं तरीके से जिंदगी नथा गुजारिन उन्हनि सां वरी केड़ो हिसाब थिए तो, किए हुनन जी रोजी तंग थिए थी, किए हुनन ते अजाब अचन था वो बुधाए तो। वरी ही रब जो एकड़ो अंदाज है बुधाइण जो त कदी अल्लाह रब्बुल इज्जत के कौम जो जिक्र करे तो फलानी कौम हिय कयो हो तो उन्हीं के मां इं करे छडियम, फलानी कौम हिय कयो हो तो उन्हीं के हिय बर्बाद कयम। सजो कुरान इन्हीं शय ते आहे। पर अज वडो मसलो इहो है जे असां इन कुरान के सिर्फ सवाब जो किताब समझो है तो इन ते सवाब मिलदो, इन्हीं में के किस्म जो शक भी ना है। तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फरमान है तो कुरान जो को एक हरफ एक अखर पढ़े तो उन्हीं के 10 नेकियूं मिलन थियूं। पैगंबर अलैहि सलातु वसलाम शक खत्म कंदे दूर कंदे फरमायो तो मां नथो चवां तो अलिफ लाम मीम एक हरफ है, बल्कि अलिफ हरफ है, लाम हरफ है, मीम हरफ है। जान तो एतरो भी केर पढ़े तो उन्हीं के 10 नेकियूं हिकड़े हरफ ते मिलन थियूं। जे अलिफ लाम मीम चवे तो उन्हीं के 30 नेकियूं इन ते भी मिली थियूं वजन। पर मसलो चाहे जे इन खाली नेकियन जे करे असां पढ़ंदासीं तो पोइ असांजा मसला की हल थींदा, असां के की खबर पौंदी त असां ते हेडुकार छो है, असां के की खबर पौंदी त कदी सोक जो अजाब है, कदी बोर जो अजाब है, कदी फसलन में बीमारी जो अजाब है, कदी मानन में बीमारी जो अजाब है, कदी फसलन जो उतारो कोन तो लहे, कदी फसलन जो अग ना है, कदी महंगाई वधी थी वने, कदी जेका ऐसा दुनिया में बदअमनी वधी थी वने। ये सभई मसला छो ता थियन, इनन जी असां के की खबर पौंदी जे खाली असां सवाब जे लाए त दुआऊं भी याद करियूं, सवाब जे लाए त असां कुरान जा लफ्ज भी पढ़ूं, पर इन जी माना जी असां के खबर ना हुजे। अज असां सा ये मसला छो है, असां कुरान के कदी समझो ही ना है तो कुरान चवे छा तो। हालांकि अल्लाह रब्बुल इज्जत हिन कुरान जे नाले फरमायो शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िला फ़ीहिल कुरान हुदल लिन्नास व बय्यिनातिम मिनल हुदा वल फुरक़ान। बे मुकाम ते फरमाई इन्ना हाज़ल कुराना यहदी लिल्लती हिया अक़वम ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन। अल्लाह रब्बुल इज्जत फरमायो तो ही किताब कुरान मजीद जेका है तवा के रस्तो दसण वाली किताब है, तवा जी रहनुमाई करण वाली किताब है, तवा के बुराई का बचाण जा तरीका सिखारण वाली किताब है, अल्लाह जे डमरन का अजाबन का बचण जा तरीका सिखारण वाली किताब है, दुनिया में गलबा किए मिलंदा उहे कमकार सिखारण वाली किताब है, जो मगलूबियत में की न करंदा, दुनिया जी गुलामी में तवा के की आजादियों मिलंदियों उहे आजादी वाला तरीका सिखारण वाली किताब है, दुनिया में तवा के हुकूमतों के मिलंदियों उहे तरीका तवा के सिखारण वाली किताब है। विञायल इज्जत तवा के वापस की मिलंदी, इन्हीं किताब के समझंदो, इन्हीं मां सिखंदो, इन्हीं ते अमल कंदो तो ये सभई कम तवा सा थींदा। अल्लाह गलबा भी अता करे छड़ींदो, अल्लाह दुनिया में हाकिम भी तवा के करे छड़ींदो, अल्लाह दुनिया में रसाई भी तवा जी जेका है सा सुस्ती ऐं सवली करे छड़ींदो। अल्लाह रब्बुल इज्जत तवा सा साण हुंदो तो पोइ तवा के कंहिंजी भी परवाह कोन हुंदी, ऐं अल्लाह रब्बुल इज्जत जो साथ तॾहिं नसीब थींदो जॾहिं अल्लाह जो ॿुधायल तरीक़ो जेको आहे उन्हीं खे पढ़ंदो भी सही, समझंदो भी सही ऐं अमल भी कंदो।
ॾुखी त लॻंदी हूंदी तकरीर, त अॻे मिठी मिठी तकरीर तव्हां ॿुधी आहे, हाणे शायदि ॾुखी तकरीर अची वई आहे, पर ॾुखी न आहे। दुनिया में तव्हां का मशीनरी वठी अचो, ज़मींदार आहे त उतां जेको आहे सो ही फीटर मशीन वठी थो अचे, लिफ्ट करण वारो, पाणी खणण वारो, या घर में जनरेटर वठी थो अचे, वेंदे बैटरी वठी थो अचे, वेंदे जेको आहे सो घर में का नंढड़ी लाइट वठी थो अचे, उन में बि हिकिड़ी किताब जे लाइट ठाही आहे, उन में हिकिड़ो किताब जो जेको आहे सो ठाहे उन में विझी छॾींदो, जंहिंखे लाक बुक चवंदा आहिनि। त जॾहिं ख़बर पवे, जॾहिं तव्हांखे ख़बर पवे त ही मशीनरी ख़राब थी वई आहे, इन खे सही करण जे लाइ करे जॾहिं ॾिसो त हाणे इन का ख़बर कोन थी पए त ख़राबी इन में आई किथां आहे, इन ख़राबी जो हल छा आहे, इन खे सही करण जो तरीक़ो छा आहे, त पोइ उहो किताब खोले ॾिसो, पोइ उन में तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। अॼु जेको असांजो शौक़ु आहे, अॼु जेको असांजो पसंदीदा अमल आहे, मोबाइल आणियो था त मोबाइल जी बि उन में कापी मौजूदु हूंदी आहे, त इन खे खोलींदो, इन में कार्ड बि पियो हूंदो, वरी पंहिंजी सिम वठी ईंदो, हीअं करे सिम लॻाईंदो, हीअं करे कार्ड लॻाईंदो, वरी हितां इन खे जेको आहे सो हलाईंदो, इन जे हिदायत मुताबिक़ हलाईंदो, त इहो बहितरीन हलंदो। इंसान जेका शइ तो ठाही आहे, तो उन खे हलाइण जो तरीक़ो ॿुधायो आहे। जेका शइ रब ठाही आहे, रब तोखे ख़ल्क़ियो आहे, तोखे हलाइण जा तरीक़ा जेके आहिनि, त तुंहिंजो सही हलण जो तरीक़ो छा आहे, इहो रब क़ुरान जी शक्ल में तो वटि मोकिलियो आहे। पर असांजी इन क़ुरान सां एतिरी त बेवफ़ाई आहे, एतिरी त बेवफ़ाई आहे, हिन मां सम्झो कुझु कोन था। क़ुरान मां सम्झण त परे जी ॻाल्हि आहे। नमाज़ पढ़ूं था, पंहिंजो कमकार छॾियूं था, वुज़ू करियूं था, सर्दी गर्मी में पंधु करे मस्जिद में अचूं था, मस्जिद में अची बीठा आहियूं, नमाज़ पढ़ी वरी वापसि वञूं था। जे घस में केरु असांखे मिले न, छा करे आया हो? साईं मां नमाज़ पढ़णु वियुमि। छा पढ़ी नमाज़ में? साईं के क़ुरान पढ़ियुमि, नमाज़ जूं दुआऊं पढ़ियुमि। भला उन्हनि जी माना छा आहे? केतिरा आहिनि असां मां जेके चवंदा नमाज़ जी माना ॿुधाईंदा? छा कैफ़ियत आहे असांजी? गिलाऊं त असां जूं आहिनि त अल्लाह असां ते अज़ाब आहिनि, असां ते अहिड़ा हुक्मरान मुसलत आहिनि, असांजी ज़िंदगी जा, असां में महांगाई जा, असांखे शइ केतिरे में मिलंदी, सब्सिडी मिलंदी या कोन मिलंदी, इन में असांजे लाइ रियायत थींदी या कोन थींदी। हीउ जेको आहे सो हज़ारे मील परे ईसाई वेठो आहे, उतां फ़ैसिला थो करे। हाणे त हे बि चिटा थी पिया आहिनि, हाणे ॿुधाइनि पिया त असां त तव्हांखे सामान सस्तो करे ॾियणु चाहियूं था, पर जेको आहे सो IMF नथो मञे, माना त असीं कंहिंजी ग़ुलामी में मौजूदु आहियूं। जेसिताईं मुसलमान सिर्फ़ क़ुरान के जॾहिं भी पढ़ंदो, सवाब जी नियत सां पढ़ंदो, इन खे सम्झंदो ई कोन, इन जी माना जी ख़बर न हूंदी, अल्लाह जो कसम खणी तो चवां त इन मुसलमान मुआशरे में कॾहिं भी तब्दीली न ईंदी। असांजी हालत कुछ अहिड़ी आहे। अग में तो मां ईअं ई व्हाट्सएप ते कंहिं जेको आहे सो मोकिले छॾी, या तहरीर मां पढ़ी, वरी मूंखे ख़बर पई, हाली मां तस्दीक न आहे कई, त उहो हमरा आहे बि हितां जो, असांजे इलाइक़े जो आहे, टंडो मोहम्मद ख़ान या बदीन जो निज़ामाणी आहे। हितां जेको आहे सो अमरीका वञण जे लाइ कोशिश में लॻो, वीज़ा ठाराए पियो, जेसीं वीज़ा ठाराए पियो तेसीं जोश जज़्बे में लॻो पियो आहे। वीज़ा ठही आई त ख़ुशी में आहे, पर जॾहिं ख़बर पई त हाणे तूं ईसाईनि जे मुल्क में वञे पियो, नमाज़ी माण्हू हुयो, कुझु दीन जी फ़िक्र हुई, पंहिंजे ईमान जी कुझु फ़िक्र हुई, इते थोरो जेको आहे सो फ़िक्रमंद थी वियो, इन खे परेशानी थी वई त वञा पियो ईसाईनि जे मुल्क में, अल्लाह जे उते मूंसां छा थींदो, नमाज़ूं पढ़ण जो टाइम मिलंदो या कोन मिलंदो। वरी हितां वियो आहे, वञी करे उतां जेको आहे सो पोइ हिते मैसेज करे थो, जेको मैसेज मोकिले थो त भलो कमु थी वियो आहे। हिते कुझु साथी मूंखे अहिड़ा मिली आहिनि, असां हिकु जाते हिन कमरे में जेको आहे सो बाजमात नमाज़ पढ़ंदा आहियूं, हिकिड़ो असां मां जमात कराईंदो आहे, ॿिया असीं जेको आहे सो उनजे पोयां नमाज़ पढ़ंदा आहियूं, 5 वक़्ती नमाज़ असां जमात सां पढ़ंदा आहियूं। ॾाढो ख़ुशि हुयो। वरी हिकिड़े ॾींहुं जेको आहे सो घर ॾे मैसेज थो करे त बाबा वॾो कमु थी वियो आहे, जो ख़ैर त आहे, बीमार थी वियो आहे। चई न न, इन खां बि घणो नुक़सान थी वियो। वरी कहिड़ो नुक़सान थी वियो? छा वीज़ा विञाइजी वई आहे? न न, इन खां बि वॾो नुक़सान थी वियो। अञा ई कहिड़ो नुक़सान थी वियो? नौकरी मां कढे छॾियो अथऊं, हाणे तोखे रिपोर्ट कनि था, वापसि मोकिलिनि था। न न, इहो कुझु बि नुक़सान कोन्हे, इन खां वॾो नुक़सान थी वियो आहे। जो कहिड़ो नुक़सान थी वियो आहे? ॿुधाए त सही, इहा गुज़ारत केसिताईं रखंदे, इन खे खोल त सही, त नुक़सान कहिड़ो थी वियो आहे? नुक़सान इहो थियो आहे कि असां हिकिड़ी नमाज़
नमाज पढ़ी वेठासीं, इमाम असांजो उथी वापसि वियो हलियो, असां पोइते जे निहारियूं त 2 ॼणा वेठा आहिनि, उन्हनि खे पतलूनूं पातल आहिनि, शिकलनि मां लॻनि था ईसाई आहिनि। असां खां सुवाल कयूं, पुछूं त छा पिया कयो? असां चयो असां नमाज़ पे पढ़ीसीं। भला नमाज़ में छा पे पढ़ियो? असां क़ुरान पे पढ़ियोसीं। जीअं असांखे ख़बर आहे त तव्हां नमाज़ पे पढ़ी, तव्हां इन में क़ुरान पे पढ़ियो, पर असां इहो त पुछणु चाहियूं जेको नमाज़ में पढ़ियो थो इन जी माना अचे थी? मां तव्हां खां त कोन थो पुछां, मां तो सवाल कोन थो कयां। इहो तो हुन ईसाई सवाल कयो मुसलमान का, जी भला जेको ही पढ़ियो थो, जे पंहिंजो कमकार भी खोटी करे आयो, वुज़ू करे मस्जिद में आया आयो, एडो पंध करे आया आयो, तकलीफ में पंहिंजो पान खे विधो थो, भला जेको हिते पढ़ियो थो माना अचे थी? माना तो कोन थी अचे। जी वॾा अहमक आयो, बेवकूफ़ आयो, हिकिड़े कम खे एहतमाम सां करियो भी पिया, पर माना भी नथी अचे। दुनिया में को अहिड़ो किताब ना है, दुनिया में को अहिड़ो इल्म ना है जंहिंखे पढ़जे ऐं हुनजी माना ना अचे। एड़ो लावारस अज मुसलमान के मिलियो है तो कुरान मिलियो है, जे इन खे पढ़े तो त माना इन सिखण जी कोशिश ही नथो करे, इन जी माना छा है, मां चवां छा? इहो मसलो जे सिर्फ मुक्तदीन ताईं हुजे त अञा बि ॻाल्हि ठही वञे। जे तो असां उन खे चयोसीं त भला इमाम खे सॾियूं, चई अॼु न वरी ॿिए ॾींहुं करे, जी रोज़ नमाज़ पढ़ी जॾहिं सलाम वराईंदासीं पोइ ते निहारींदा हुआसीं त निभागा वेठा ना हुजनि। एक दिन सलाम वरायोसीं, ॾिठोसीं त वरी बि वेठा आहिनि। इशारो कयोसीं, बाबा वारो कयो, मौलवी वेठो आहे, इन खां पुछो। साॻियां सवाल अची मौलवी खां बि कया, इमाम खां पुछण लॻा, तव्हां लीड कंदा हो, लीडर हो? हाँ साईं, मां लीड कंदो आहियां। असांजी ज़ुबान में इस्लाम जी जेको असां तालीम में इनखे इमाम चयो वेंदो आहे। हे मुक्तदीन मां इमाम आहियां। हाँ सम्झोसीं। भला छा पे कयो? नमाज़ पे पढ़ीसीं। भला नमाज़ में छा पे पढ़ियो? क़ुरान पे पढ़ियोसीं। जेको पढ़ियो पे तंहिंजी माना अचे थी? माना त मूंखे बि कोन थी अचे। हथ नथो खणाइण चाहियां, कंहिंखे शकी करण, कंहिंखे शर्मिंदा करण मुंहिंजो मक़सद न आहे। एक सोच ॾियण चाहियां तो, ईमानदारी सां ॿुधायो त असांजे मुआशरे जी इहा कैफियत आहे कि न? सॼे क़ुरान खे असीं छा पढ़ंदासीं? जेका 5 वक्ती नमाज़ में पढ़ूं था, अल्लाह जो कसम उन में भी इहा हालत। परे जी ॻाल्हि कोन थो ॿुधायां, हिते जी ॻाल्हि ॿुधायां थो। हमरा दोस्त है मुझे, हाजी साहब है, अलहाज है, अलाए केतरा हज कया अथस, केतरा उमरा कया अथस, अनपढ़ियो ना है, सहाफ़ी है, जर्नलिस्ट जेके चवंदा आहिनि। 4 साल 5 साल अॻु में रमज़ान जो महीनो हुजे, नमाज जी किताब खीसे में विझी आयो। हाणे दोस्त हुयो मुंहिंजो, ॾाणी वाणी कोशिश करे पियो त मूंखां सवाल करे त नमाज जी किताब खीसे में छो विधी अथई? मां भी समझी, मां चयो भाई साहब ख़ैर आहे, अॼु भला नमाज जी किताब पई आहे खीसे में। चई यार ॾाढी थी असां सां। छा थियो? चई एसपी आयो आहे, मज़हबी क़िस्म जो माण्हू आहे, अफ़तारी ते असांखे घुराई, ॾाढी सुठी अफ़तारी खाराई असांखे। उन खां पोइ पुछई समी अल्लाहु लिमन हमिदा जी माना छा आहे? चई सभई कंध हेठि करे वेही रहियासीं, ख़बर ई न हुई। मां वरी भी सवाल तो कया, ही हिक हुन हाजी साहब जो मसलो हो या असां सभिनि जो इहो ई मसलो आहे? मां इहा त डिमांड ही नथो कयां। वो त मूंखां अॻु में शेख साहब हुया, उन्हनि चयो त सुभान अल्लाह ॾाढा चओ। मां त इहो नथो चवां, मां इहो पुछण थो चाहियां, इहो मसलो सिर्फ़ हाजी साहब जो हुयो या असां सभिनि जो मसलो आहे? जॾहिं सभिनि जो मसलो ही हूंदो, ही किताब अल्लाह रब्बुल इज़्ज़त नाज़िल कई, इन्ही जे नाज़िल करण जो मक़सद छा आहे? इन्ही खां पुछो ज़मींदारी कीअं करणी आहे, ही किताब ॿुधाईंदी। इन्ही खां पुछो दुकानदारी कीअं करणी आहे, ही किताब ॿुधाईंदी। इन्ही खे पुछो घरदारी कीअं करणी आहे, ही किताब ॿुधाईंदी। इन्ही खां पुछो रिश्तेदारी कीअं करणी आहे, ही किताब ॿुधाईंदी। इन्ही खां पुछो बिरादरी में सिलसिला कीअं हलाइणा आहिनि, ही किताब ॿुधाईंदी। इन्ही खां पुछो जेको दुनिया में कारोबार कीअं करणा आहिनि, मज़दूरी कीअं करणी आहे। अल्लाह जो कसम हर एक कम जो ही किताब ॿुधाईंदी। ॾियण वठण जा तरीक़ा सेखारींदी, खाइण पीअण जा तरीक़ा सेखारींदी, या पोइ इहा टच ॾींदी त ही इशारो मोह ॾेई छॾियो आहे। बाक़ी सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जॾहिं जलसा करियो, उन में इहा सोच वठी वेहजो त असांखे पैगंबर जो तरीक़ो सिखणो आहे, इन्ही करे जलसा पिया करियो।
पोइ जलसा करण जा फ़ाइदा भी थींदा। भला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुहताज आहे, जी उम्मत जलसा करे त ज़ात वधंदी। हुननि जी का मुहताजी अल्लाह जे पैगंबर जी शान में, जे असी जलसा न करियूं त घटताई ईंदी, जे सारी उम्मत मिली करे जलसा करे त वधारो ईंदो। कुछ भी न थींदो, ना अल्लाह जी बादशाहत में फर्क पवंदो, ना नबी जी नबूवत में फर्क पवंदो। इहा ज़रूरत असां जी आहे, जे सीरत जा जलसा कंदासीं, उन्हीं में सीरत मां सबक सिखंदासीं, जिंदगी गुजारण जा तरीका सिखंदासीं, त पोइ दुनिया में सवला भी असीं थींदासीं, अल्लाह वटि सणाई भी असां जी थींदी, दर्जात भी असां जा बुलंद। दुनिया में इज्जत भी असां खे मिलंदी, दुनिया में रोजी रोटी भी असां जी सवली हुंदी। जे इन्हीं खां मुंह मोड़ींदासीं त ही के पार्टी जो मंशूर त नाहे, जे हिकड़ी पार्टी चवे थी त आऊं कम ही कंदुसि, आऊं हीअं कंदुसि, ॿी पार्टी चवे त जे हीअं न कंदो त हीअं थी वेंदो। हिननि जे हथ में कुछ भी नाहे, ही त रब जी ज़ात आहे जेका चए थी, जॾहिं हिन किताब खां मुंह मोड़ींदो, वमन आरद अन ज़िक्री, मुंहिंजे ज़िक्र क़ुरान खां जॾहिं मुंह मोड़ींदो, सभिनि खां पहिरियों कमु कहिड़ो थींदो? मईशतन ज़नका, रोजी तंग थी वेंदी। गाल समझ आई है? तो महंगाई छो थी है? साईं महंगाई जी गाल समझ आई है तो छो थी है? या सिर्फ इहा ही खबर है? पीपीआर चो नून लीग वारन जो कम है, नून लीग वारा चो पीटीआई जो कम है, पीटीआई चवे तो हिनन जो कम है। हे सभई सियासी पार्टियों मिली करे चवन तो फौजियन जो कम है, फौजी चवन तो अदालतन जो कम है, हो चवन तो हिनन सभिन जो कम है। यो रोजी रोटी हिनन जो कम है या अल्लाह जो कम है? हिनन के रोजी रोज राजी कंदो रोटी मिलंदी, रोजी कुशादा थींदी, या रब के राजी कंदो तो रोजी में बरकत पवंदी? अकीदो छा है पंजो? रब के राजी करण सां सब कुछ मिलंदो न। जॾहिं हिन कुरान का मुंह मोड़ींदासीं, अल्लाह तो फरमाए फ़इन्न लहू मईशतन ज़नका, दुनिया में पहिरीं सज़ा तव्हांखे इहा मिलंदी, तव्हांजी रोज़ी तंग थी वेंदी। ही त लफ़्ज़ अहिड़ो आहे, अॼु सारी दुनिया में इहो ई ढंढोरो पिटियो थो वञे। अॼु दुनिया में हाय घोड़ा कई पई वञे, हाय असांजी मईशत बर्बाद थी वई, हाय असांजी मईशत बुॾी वई। अल्लाह रब्बुल इज़्ज़त भी फरमाए थो, हा हा तव्हांजी मईशत जो मसलो आहे। मसलो छाजे करे आहे? वमा ज़लमनाहुम वलाकिन कानू अनफुसहुम यज़लिमून। अल्लाह फरमाए तो असां के भी जुल्म ना आहियूं कंदा, माण्हू पंहिंजी जानन ते पाण जुल्म पिया कनि। वला युज़लमून फतीला, असां धागे बराबर भी केते जुल्म ना आहियूं कंदा, ही तो जुल्म पंहिंजो पाण ते कनि था। ज़हरल फसादु फिल बर्रि वल बहरि बिमा कसबत ऐदिन नास। अल्लाह फरमाए तो जेको दुनिया में पानियन में जेका सा फितना हुजन, फसाद हुजन, या खुश्की में तव्हांजे जेको सो मैदानी इलाकन में फितना फसाद हुजन, ये आफ़तूं हुजन, मुआशरत जी खराबी हुजे या मईशत जी बर्बादी हुजे, ये इंसानों तव्हांजे हथन जी कमाई आहे। तव्हां ॾो अहिड़ा करे छॾिया जंहिंजे करे रब नाराज़ थी पियो। तव्हां रब जे क़ुरान खां मुंहुं मोड़े वरितो, रब तव्हांजी रोज़ी तंग करे छॾी, मईशत तंग करे छॾी। ऐं ही सज़ा त सिर्फ़ दुनिया जी सज़ा आहे। फ़इन्न लहू मईशतन ज़नका, अल्लाह फरमायो जेको भी कंदो, को घर वारो हिकिड़ो घर वारो हुजे नाफरमानी कंदो, इन कुरान का मुंह मोड़ींदो, अल्लाह हुन हिकिड़े जी रोज़ी तंग करे छॾींदो। को ख़ानदान हुंदो इन कुरान का पुठ छॾाईंदो, अल्लाह हुन ख़ानदान जी रोज़ी तंग करे छॾींदो। को कौम हुंदी इन कुरान के पुठ ॾींदी, कुरान के पुठ ते छॾींदी, अल्लाह हुन जी रोज़ी तंग करे छॾींदो। को मुल्क हुंदो हुकूमती सतह ते इन कुरान जी नाफरमानी कई वेंदी, इन्ही का बगावत कई वेंदी, अल्लाह हुन जी रोज़ी तंग करे छॾींदो। को बर्रे आज़म हुंदो जेके भी कुरान का मुंह मोड़ींदा, वमन आरद अन ज़िक्री
फ़इन्न लहू मईशतन ज़नका व नहशुरुहू यौमल क़ियामति अअमा। दुनिया में तो यह सज़ा मिलंदी जे दुनिया में रोज़ी तंग थी वेंदी, मईशत बर्बाद थी वेंदी, पर अॻियां जॾहिं ही मरी वेंदो, अॻी जहान में वेंदो तो अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो ते अंधो करे उथियारींदासीं, अंधो करे उथियारींदासीं, अखियूं खसे वठंदासीं, उते नाबीन हुंदो, अंधो हुंदो, कुछ भी ॾिसण में न ईंदो। अल्लाह जे साम्हूं सुवाल कंदो, चवंदो रब्बी लिमा हशरतनी अअमा वक़द कुन्तु बसीरा। अल्लाह मूंखे अंधो छो कयो वियो आहे, मां त ॾिसण वारो हुयुसि। अल्लाह फरमाईंदो तो छा ॾिसण वारो हुए, तोखे वो अखियूं ॾिनियूं हुयूं, अखियूं इन लाइ कोन ॾिनियूं हुयूं त दुनिया में बुराइयूं ॾिसे, अखियूं इन लाइ कोन ॾिनियूं हुयूं त दुनिया में बेहयाई ऐं फहाशी तूं इन्हनि अखियुनि सां ॾिसे, अखियूं इन लाइ कोन ॾिनियूं हुयूं त दुनिया में फिल्मूं ऐं ड्रामा ॾिसे। अखियूं मूं तोखे ॾिनियूं हुयूं पर तूं अखियुनि जो सही इस्तेमाल न कयो। मूं तोखे अखियूं भी ॾिनियूं हुयूं, अखियुनि सां ॾिसण जे लाइ किताब भी ॾिनी हुई, त इन किताब खे तूं ॾिसी आ, इन मां सबक पढ़ी आ, इन मां सबक सिखी हा, जे इन ते अमल करे तूं हले हा त अल्लाह तुंहिंजी रोज़ी रोटी भी वधाए छॾे हा। अॼु तोखे नाबीनू करे भी कोन उथियारे हा, अॼु तूं अखियुनि वारो हुजे हा, पर छा थियो जे तोखे अंधो इन करे कयो वियो आहे। कज़ालिक अततका आयातुना फनसीतहा वकज़ालिकल यौम तुनसा। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाइंदो इएं जॾहिं असां तोड़े पंहिंजूं आयतूं मोकिलियूं, तोड़े पंहिंजो क़ुरान मोकिलियोसीं, क़ुरान तुंहिंजे साम्हूं पढ़ियो वियो, तो चए न न मुंहिंजी बिरादरी जो रवाज वियो आहे, क़ुरान तुंहिंजे साम्हूं पेश कयो, तो चए मुंहिंजे फ़िरके जो मसलो वियो आहे, क़ुरान तुंहिंजे साम्हूं आयो, तो चए मुंहिंजो मौलवी ॿी ॻाल्हि ॿुधाए पियो, मुंहिंजो इमाम ॿी ॻाल्हि ॿुधाए पियो, मुंहिंजो पीर ॿी ॻाल्हि ॿुधाए पियो। उते तोखे इन क़ुरान खे ॾिसण जी तौफ़ीक़ न मिली, उते तो असांजूं आयतूं जेके आयूं हुयूं उन्हनि खे विसारे छॾियो। वकज़ालिकल यौम तुनसा, इन ॾोह जे ॾोहारी हुजण जे करे असां अॼु तोखे विसारे छॾियो आहे, अॼु तोखे अंधो करे उथियारियोसीं। मुंहिंजा दोस्तो, ही क़ुरान असां खां कुछ तकाज़ा करे तो। हिन जे अचण खां अॻु में मुसलमाननि जी हालत कहिड़ी हुई, मुसलमाननि जी मईशत जा कहिड़ा हाल हुया। अॼु असीं चऊं था असां कमज़ोर आहियूं, दुनिया असां ते चढ़ी आई आहे, दुनिया असांखे मिटाइण चाहे थी, हर कंहिंजा पंहिंजा पंहिंजा बहाना आहिनि। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो इहो क़ुरान सॾे थो, इहो क़ुरान असांखे यादि थो कराए, इहो क़ुरान असांखे ॿुधाइण थो चाहे त उन वक़्त खे यादि करियो, उन वक़्त खे यादि करियो जॾहिं तव्हां थोरा हुयो, जॾहिं तव्हां दुनिया में कमज़ोर हुयो, जॾहिं तव्हांखे हर वक़्तु इहो भउ हूंदो हुयो, ख़ौफ़ हूंदो हुयो त हींअर ई असांखे खत्म करे छड़ींदा। फ़आवाकुम वअय्यदकुम बिनस्रिही वरज़क़कुम मिनत तय्यिबाति लअल्लकुम तशकुरून। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो तॾहिं जॾहिं दुनिया तव्हांखे मिटाइण ते चाहियो, तॾहिं बि तव्हांखे असां मिटण न ॾिनो, तव्हांखे जगह ॾिनीसीं, तव्हांजी मदद कईसीं ऐं पाकीज़ा रिज़्क़ तव्हांखे अता कयोसीं। अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर में शुरू में मुसलमाननि जी हालत इहा हूंदी हुई कि अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़िंदगी खे तव्हां पढ़ंदा, सीरत जो जलसो आहे, सीरत जा कई पहलू आहिनि, सीरत में के ईंदा तव्हांखे ॿुधाईंदा। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जा चपेड़ा सोना हुआ, पाण सगोरनि जे मिठनि जो रंग अहिड़ो सोनो हुयो, पाण सगोरनि जी ॾाढ़ी मुबारक एतिरी त सोनी हुई, पाण जेका सगोरनि जी छाती मुबारक एतिरी वेकरी हुई, पाण सगोरनि जो कद सगोरो ईअं हुयो, पाण सगोरनि जो जेको सो पघर जेको हुयो सो अहिड़ो खुशबू वारो हुयो, पाण सगोरनि जो अखलाक बेहतरीन हुयो। पर इहो भी सीरत मां असांखे पढ़णो पवंदो। अल्लाह जे पैगंबर खे जॾहिं अल्लाह नबूवत अता कई, अल्लाह जे पैगंबर दीन जो कम कयो, जॾहिं दीन जी दावत जो कम कयो, पंहिंजा परावा सभई साम्हूं अची विया, हुननि मईशत रोके छॾी, हुननि जेका रोज़ी रोटी तंग करण जी कोशिश कई, हुननि हिननि सां बाइकाट करे छॾियो। अल्लाह जे पैगंबर ते उहे ॾींहं बि
आया जॾहिं शैब अबी तालिब में कैद थिया 3 साल उन्हीं में कैद हुआ उन्हीं में वणन जा पन भी खादऊं वणन जा छोड़ा भी लाए खादऊं सहाबी फरमाए तो असा छोड़ा खाई खाई एड़ा थियासी असा जा मैदा असा जा पेट एड़ा खुश्क दिया ये असा जी को जॾहिं क़ज़ाए हाजत कंदासी जॾहिं असा पंहिंजी हाजत पूरी कंदासी त असा जो पैखानो असा जो काकूस ये होंदो हो जी बकरिन जो मेंगणियों के न हुजन जी बकरियों पोलड़ियों लाए थी जी उठ लेडा लाए तो ये इंसानन जा भी यही कैफियत थी वही छो त खादो मानी कोन होंदी को नरम ग़िज़ा कोन होंदी पर जॾहिं अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम ये इन कुरान जी तालीम ॾिनी अल्लाह रब्बुल इज़्ज़त आसमानन सा कुरान जो आयतो नाज़िल कंदे वियो अल्लाह जा पैगंबर सहाबा इकराम के बुधाइंदे विया पर हो असा वांगर बुधी जेको आहे सो हिकड़े कन मां बुधी बे मां कढंदा कोन हुआ सहाबी फरमाए तो अल्लाह जे कुरान जी आयत नाज़िल थींदी अल्लाह जा पैगंबर असांजे सामू पढ़ी बुधाइंदा हा जेस ते बी आयत नाज़िल थींदी पेरी आयत असा के याद भी थी वेंदी पेरी आयत असा अमल भी करे चुका हुंदासी तडी अल्लाह रब्बुल इज़्ज़त को हुनन जे लाइ रिज़्क़ जी एड़ी फरावानी कई कदे वो टाइम होंदो हुयो अल्लाह जा पैगंबर जंग जे मैदान में बीठा आहिन अल्लाह जे पैगंबर जे सामू हिकड़ो सहाबी अचे तो अची करे पांजे पेट ते पत्थर दिखारे तो बहाने सा पांजी खमीस मथे करे दिखारण तो चाहे तो या रसूलल्लाह तवा जे सिपाही अज पेट ते पत्थर बधो आए अल्लाह जे पैगंबर भी पांजी खमीस के थोरो झटको दे करे दिखारियो जे सिपाही एक पत्थर बधो आए त सलार के पत्थर बधा बयान कदे वो भी वक्त होंदो हो जदे इनी कुरान ते मुसलमानन अमल कयो अहलन व सहलन मरहबा मोहतरम जनाब गुलाम नबी जलालानी साहब तशरीफ फरमाते हैं मां पांजी जाय वठंदस घणो वक्त कोन वठंदस बस 2-3 गालियों करे पांजी जाय तो वठा अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम भी दिखारियो त सिपाही के जे एकड़ो पत्थर बधलाए त सलार के पत्थर बधा पिया जड़ी अल्लाह जे पैगंबर हिन कुरान जी तालीम दिने हुनन इन कुरान का सबक सिखया जेको कम अल्लाह रब्बुल इज़्ज़त आसमान खां नाज़िल कंदो हुयो सहाबा इकराम उनी ते अमल कंदा पो इयो वक्त भी आयो अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी जिंदगी का पोए इयो वक्त भी आयो जडे कादसिया फतह थियो ईरान रूम फतह थियो कैसर ई किसरा जा खजाना अचिया तडी जे को सो चए तो वने अमीरुल मोमिनीन काफिला माल गनीमत खणी आया इन काथे लायो फरमायो कि मस्जिद नबी में लायो अमीरुल मोमिनीन मस्जिद नबी त भर जी वया फरमायो अंगण में लाए छडियो अंगण भी भर जी वया फरमायो मदीने जी घटियों जिथे जिथे खाली न उते लाए छडियो सजो मदीनो भर जियो काफिला अन्या भी पोते बैठा होया ओ मुसलमानो इनी कुरान ते अमल कंदो कुरान जा अहकामात मञंदो अल्लाह जे पैगंबर जी सीरत जा सिर्फ जलसा करे जान न छड़ाइंदो जलसन में जेका तालीमात दिनी वेंदी अल्लाह जे पैगंबर जा तरीका बुधाया वेंदा अल्लाह जे पैगंबर जो अखलाक बुधायो वेंदो अल्लाह जे पैगंबर जो हिन कुरान सा ताल्लुक चाहो यो बुधायो वेंदो पैगंबर जे सहाबा जो इन कुरान सा ताल्लुक चाहो यो बुधायो वेंदो जे उनी के बुधी करे अमल कंदा त इंशाअल्लाह दुनिया चवे थी त हिनन जी मईशत नथी सुधरी सके पर जे असा पंजे रब के परचाइंदासी सारी दुनिया जे ला यो दुखियो कम आए हिकड़ो जे को सो एड़ो त कम आए जे दुनिया चवे थी अज कंहिंजे ला भी मुमकिन ना है जेको सारी दुनिया मिली करे न करे सके बुधायो असा जो अकीदो आहे त अल्लाह करे सके तो के ना सबई हथ खड़ी बुधायो अल्लाह करे सके तो के ना वो अचो मांजे को पांजे हिन दर्स में पैगाम दियण चाया तो रब के रंजायो तो रब जे कुरान का मुंह मोड़ियो तो अचो रब जे कुरान के वठो इनी ते अमल करण जी कोशिश कयो अल्लाह जे पैगंबर जी सीरत के पांजी जिंदगी में लागू कयो इंशाअल्लाह अल्लाह रब्बुल इज़्ज़त मईशत बहाल करे छडींदो तरीको छाए हिते त हिकड़ी पार्टी कावड़ जी वई तो हु वरी जेल में नकरणी कोन दींदी हिकड़े केस में बाहर नकरंदो तो वरी बे में ढकाईंदी और तोंजे रब वट या सख्ती ना है रब चे तो हेडो तू यो चवंदे अल्लाह गुनाह मुखा थी आहिन मां माफी वठण चाहया तो सब रब सिर्फ तुजा गुनाह माफ न कंदो पर रब जो ऐलान दिसो त केड़ो आहे इल्ला मन ताबा व आमन व अमिल अमलन सालिहन फउलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात रब फरमाए तो जेको मानू तौबा करे तो तौबा हुनजी सच्ची हुजे रब के राजी करे तो पुन चंगा अमल करे तो जेके गुनाहन जा इन जा दफ्तर भरिया पिया आहिन अल्लाह सभई नेकियन में बदली करे इन जे खाते में विझी छे रब तो परचण ला तैयार रब तो कुरान में फरमाए तो
गलतियों ता घणियों करे छड़ियों गुनाह ता खां घणाई थिया व अनिस्तगफिरू रब्बकुम थुम्मा तूबू इलैहि युमत्तिअकुम मताअन हसनन इला अजलिम मुसम्मा। अल्लाह रब्बुल इज्जत फरमाए तो जड़ी माफी वठंदो पांजे गुनाहन ता मोटी इंदो अल्लाह दे वापस मोटी इंदो तौबा कंदो अल्लाह के परचाए वठंदो। या अल्लाह जेके असां का गलतियों कोताहियूं थी वयूं तुंहिंजियूं नाफरमानियूं थी वयूं नमाज़ूं असां का छुटी वयूं ज़कात असां का रहिजी वई ज़कात अदा न कईसी अल्लाह तू माफ कर। अल्लाह रब्बुल इज्जत फरमाए तो कुरान मजीद में सूरह हूद 3 नंबर आयत खोले पढ़जो रब तो फरमाए जड़े रब राजी थींदो तो पूछा कंदो युमत्तिअकुम मताअन हसनन इला अजलिम मुसम्मा। अल्लाह बेहतरीन जिंदगी गुजारन जो सामान ता के अता करे छड़ींदो जेस तई चेहरा हुंदो अल्लाह ता के बेहतरीन सामान दींदो। वठण चाहियो था केर केर वठण तो चाहे चंद माण्हू रब के परचाइण जे लाइ परे जरूरी ना है तो पैसा खर्च करे के जगह ते वेंदे वेठे वेठे जिथे तू वेठो आई इते ही कंध निमाए पांजे गिरेबान में झाती पाए इते ही वेठे तौबा कंदे अल्लाह अग में गुनाह घणाई थिया तू माफ कर। अल्लाह जो कसम रब उहा ज़ात इते वेठे माफ कर पर सच्ची तौबा त कर कड़ी रब के राजी त करे ॾिस। अल्लाह रब्बुल इज्जत फरमाए तो व मिम्मा रज़क़नाहुम युनफिकून जेको मो रिज़्क़ ॾिनो ने के खर्च त कर कड़ी अल्लाह जे रस्ते में खर्च त करे ॾिस। बनियो आबाद थियो पर साल कुछ भी न होयो ई हो ना पर साल फसल बुढ़ी आ ना मुझी गाल समझ में कोन थी अचे फसल बुढ़ी आ हेल बची आ न अल्हम्दुलिल्लाह वो के यो सोचो है तो अल्लाह जी हिन में वंडी है अदा कया आई है कड़ी सोच तो पर साल रब सारी खणी यो हो असा जो केड़ो जोर है बचाए सकियासी बिना फकीर हुआसी मानू खैरात खणी इंदा हा असा वठंदा चंगू माठो हर कोई उते बीठो है रब महफूज कयो है रब फसलन के वरी जो जमीनन के आबाद कयो है। अल्लाह रब्बुल इज्जत वंडी केतरी रखी है यार उहा वंडी दियण ला असी तैयार ना आयो हुन रब जे लाइ इहो जे वरी ई खसे तो उन जे लाइ का मुश्किल आहे चलो खसे ना पर जे तेल मांगो कराए छड़े खंड मांगी कराए छड़े पत्ती मांगी कराए छड़े बिजली मांगी कराए छड़े इनी मां पूरी न थिए तो पोए छा असां जो को जोर आहे केडो भी एहतजाज कंदो कुछ न थींदो एहतजाज न करियो। हाँ हुक्मरानन जे सामू पंजी जे का ऐसा हाजिरी लगाइण ला के एहतजाज में शामिल थो को गुनाह ना है उनन के बुधायो तो पंजी जिम्मेदारियों पूरी करियो पर असुल करण जो कम चाहे अल्लाह जे घर में अचो ऐं रब के परचायो ऐं अल्लाह सा वायदो कयो तो हिन कुरान के हाने पुठी ते कोन रखंदासी हाने हमेशा इन कुरान के सामू रखंदासी जेके इन में हुक्म इन उनन के मञंदासी जिन शैन का ही रोके तो इनन का रुकजी वेंदासी जडे इयो कम कंदासी तो इंशाअल्लाह पो ही महंगाई के भी अल्लाह कंट्रोल करे छे करण ला तैयार आयो बाकी गालियो इंशाअल्लाह पो साईं हाफिज गुलाम नबी साहब अची आ मो भी तवा जो घणो वक्त वठी छडियो अल्लाह रब्बुल इज्जत का दुआ तो करया तो अल्लाह मुखे तवा के सबिन के या समझण जी तौफीक अता फरमाए वमा तौफीकी इल्ला बिल्लाह वमा अलैया इल्ला